लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो लाड़काणो सेप्को ते प्राइवेट माण्हुनि जो कब्ज़ो। लाड़काणे भैंस कॉलोनी में चौक खां 15 ट्रांसफार्मरनि ॾे वींदड़ 11,000 बिजली जी तार रिश्वत न ॾियण तां लाइनमैन शमन जतोई प्राइवेट ठेकेदारनि खां कटराए छॾी। लाइन सुप्रीडेंट असगर अबड़ो मंथली उगाड़ण में मसरूफ़ इलाइक़े वासिन सख़्त परेशान। लाड़काणे जे हर मोहल्ले में बिजली जो विकिरो सेप्को वारनि जी मिली भगत सां जारी आहे। लाड़काणे में सेप्को जा प्राइवेट ठेकेदार अछी कारे जा मालिक बणियल। रिश्वत न ॾियण ते भैंस कॉलोनी जे मेन चौक खां 15 ट्रांसफार्मरनि जे 11,000 बिजली जी तार कटे छॾी। लाड़काणो शहर जी भैंस कॉलोनी वारे इलाइक़े में 11,000 जी तार प्राइवेट अमले कटे छॾी। वीडियो में ज़ाहिर आहे त प्राइवेट माण्हू बिजली जे 11,000 तार कटे पियो। लाइनमैन शमन जतोई रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी। लाड़काणो बिजली जी 11,000 जी तार कटजण सबबि केतिरनि इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई। लाड़काणो भैंस कॉलोनी जे शहरियुनि जो चवणु हो त सेप्को जा प्राइवेट ठेकेदार रिश्वत घुरनि था। न ॾियण जी सूरत में 11,000 तार कटे वई नोटिस वरितो वञे।